मलीर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर मुश्ताक गबोल मूजिब पोर्ट कासिम इंतजामिया पारां मुकामी माण्हुनि खे भर्ती न करण ख़िलाफ़ मलीर वासियुनि रैली कढी सख़्त एहतिजाज कयो ऐं इंतजामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हाजी गबोल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर खां अॼु ताईं मुकामी माण्हुनि खे रोज़गार नथो ॾिनो वञे, जेका हितां जे ग़रीब माण्हुनि सां सरासर ज़ियादती आहे। वली गबोल चयो त असां पोर्ट कासिम शिपिंग जे सूबाई वज़ीर खे वाज़ह ॿुधाइणु चाहियूं था त जेकॾहिं पोर्ट कासिम में असांजा माण्हुनि खे हक़ न ॾिनो वियो त सख़्त एहतिजाज कंदासीं ऐं पोर्ट कासिम इंतज़ामिया जे नारवा सलूक ख़िलाफ़ मेन गेट ते धरणो हयो वेंदो, जेको मुतालबनि जे पूरे करण ताईं जारी रहंदो। एहतिजाज में मक़सूद गबोल, उमैद अली गबोल, पुनल कलमती, रिज़वान गबोल, शेर मोहम्मद शेख ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई ऐं मुकामी माण्हुनि सां फौरी तौर इंसाफ़ जो मुतालबो पिणु कयो।